Biology class now, chapter 6, lesson 9, MCQs. आवां ऐं बायोलॉजी जो उस्ताद नजूल चन्ना अवां खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली का असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे MCQs. MCQs या रिव्यू क्वेश्चन्स कुल 10 आहिनि. असीं सही ऑप्शन ते टिक मार्क या इन सर्कल जो निशान लॻाईंदासीं. सवाल नंबर पहिरें ॾांहुं हलूं था. सवाल नंबर पहिरियों आहे all are characteristics of enzyme except all are characters of enzyme except enzyme जूं सभु ख़ासियतूं आहिनि सवाइ ए ऑप्शन आहे enzyme speed up a biochemical reaction. इहो ऑप्शन ठीकु आहे. enzyme जो ई इहो कैरेक्टर आहे त enzymes हयातियाती कीमियाई अमलनि खे तेज़ कंदा आहिनि. इहो बि दुरुस्त आहे. बी आहे enzymes are sensitive to minor change in pH. enzymes pH में तमामु नंढड़ियुनि तब्दीलियुनि ॾांहुं बि हसास थींदा आहिनि. इहा ॻाल्हि बि ठीकु आहे. सी enzyme activity enhanced by inhibitors. inhibitors यानी रंडाईंदड़ मादा enzyme जी एक्टिविटीअ खे वधाईंदा आहिनि. हाणे इहो inhibitors जी तव्हांखे माना ख़बर हुजे तॾहिं ई ख़बर पइजी वेंदी त इनहिबिटर जो मतिलबु आहे रोकींदड़. इनहिबिट माना रोकणु. एंजाइम जी एक्टिविटीअ खे वधाइण जो कमु उहे मादा कीअं कंदा जन जो कमु हुजे ई रोकणु. सो इहो ऑप्शन मिसमैचिंग आहे. डी आहे एंजाइम पोर्शन वेयर सबस्ट्रेट अटैच कॉल्ड एक्टिव साइट. एंजाइम जो उहो हिसो जिते सबस्ट्रेट अची करे अटैच थींदो आहे उनखे एक्टिव साइट चइबो आहे. इहो बि ठीकु आहे. सो तव्हांखे हाणे मालूम थी वियो हूंदो त सभई एंजाइम जूं ख़ासियतूं आहिनि सवाइ सी ऑप्शन जे त इनहिबिटर्स जेके आहिनि उहे एंजाइम जी एक्टिविटीअ खे इनहांस कंदा आहिनि. इनहिबिटर एंजाइम जी एक्टिविटीअ खे डिक्रीज़ कंदा आहिनि, घटाईंदा आहिनि, उनखे ब्लॉक कंदा आहिनि. एक्टिवेटर्स उहे मादा हूंदा आहिनि जेके एंजाइम एक्टिविटीअ खे इनहेंस कंदा आहिनि. सो सही ऑप्शन आहे सी. इनहिबिटर एंजाइम जी एक्टिविटीअ खे इनहेंस कंदा आहिनि, वधाईंदा आहिनि. इहो बयानु ग़लति आहे ऐं इहो एंजाइम जो कैरेक्टरिस्टिक या कैरेक्टर न आहे. सवाल नंबर ॿियों आहे एंजाइम्स आहिनि स्टीरॉइड इन नेचर, प्रोटीन इन नेचर, लिपिड इन नेचर, कार्बोहाइड्रेट इन नेचर. एंजाइम्स पंहिंजी नेचर में कार्बोहाइड्रेट आहिनि, लिपिड आहिनि, प्रोटीन आहिनि या स्टीरॉइड. तव्हांखे जवाबु ज़हन में अची वियो हूंदो. असां पंहिंजे चैप्टर में बार बार इहा शइ पढ़ी आहे त एंजाइम्स आर प्रोटीन बेस्ड मॉलिक्यूल्स. एंजाइम्स प्रोटीन मंझां ठहियल बायोकेटलिस्ट हूंदा आहिनि, हयातियाती अमल अंगेज़. सो सही ऑप्शन आहे क्वेश्चन नंबर 2 जो बी. सवाल नंबर 3 मेटाबॉलिक रिएक्शंस आर. मेटाबॉलिक रिएक्शन या रद्द अमल आहिनि कंस्ट्रक्टिव रिएक्शंस, तामीरी अमल यानी नंढड़नि मालिक्यूलनि मां वॾा मालिक्यूल तयारु कंदड़ अमल, या ॿियों डिस्ट्रक्टिव रिएक्शंस, ट्रोड़ फोड़ वारा अमल यानी वॾनि मालिक्यूलनि मंझां नंढा मालिक्यूल तयारु कंदड़, या टियों इनहिबिटिंग रिएक्शंस, कीमियाई अमलनि खे रोकींदड़. हाणे इनहिबिटिंग रिएक्शंस असां मेटाबॉलिक रिएक्शंस जे टॉपिक में पढ़ियो ई कोन्हे को, तंहिंजे करे हिनखे छॾियूं था. असां वटि ऑप्शन आहे ए ओनली फर्स्ट. छा मेटाबॉलिक रिएक्शंस सिर्फ़ कंस्ट्रक्टिव रिएक्शंस थींदा आहिनि, या बी 1 and 2 ओनली. त मेटाबॉलिक रिएक्शंस कंस्ट्रक्टिव रिएक्शंस बि आहिनि ऐं डिस्ट्रक्टिव रिएक्शंस बि आहिनि, या सी 1, 2 and 3 कंस्ट्रक्टिव बि आहिनि, डिस्ट्रक्टिव बि आहिनि, इनहिबिटिंग रिएक्शंस बि आहिनि, या डी 2 and 3 ओनली. मेटाबॉलिक रिएक्शंस डिस्ट्रक्टिव बि आहिनि ऐं इनहिबिटिंग रिएक्शंस बि आहिनि. सही जवाबु आहे असां वटि मेटाबॉलिक रिएक्शंस कंस्ट्रक्टिव बि हूंदा आहिनि ऐं डिस्ट्रक्टिव बि हूंदा आहिनि. मेटाबॉलिज़म में असां हिकिड़ो प्रोसेस पढ़ियोसीं एनाबॉलिज़म, जंहिंजे अंदरि कंस्ट्रक्टिव रिएक्शंस थींदा आहिनि, ऐं ॿियो असां पढ़ियोसीं केटाबॉलिज़म जंहिंमें डिस्ट्रक्टिव रिएक्शंस थींदा आहिनि. एनाबॉलिज़म ऐं केटाबॉलिज़म गॾिजी करे मेटाबॉलिज़म ठाहिनि थियूं.
सवाल नंबर चौथों, the point where the enzyme is most active is known as, जंहिं दर्जे ते एंजाइम घणो सरगर्म हुजे उन खे चइबो आहे ए न्यूट्रल पीएच, बी एसिडिक पीएच, सी बेसिक पीएच, डी ऑप्टिमम पीएच। न्यूट्रल पीएच ते एंजाइम वधीक एक्टिव हूंदा आहिनि, तेज़ाबी पीएच ते वधीक हूंदा आहिनि, बेसिक पीएच ते वधीक हूंदा आहिनि, या ऑप्टिमम पीएच ते वधीक हूंदा आहिनि। सही ऑप्शन आहे डी ऑप्टिमम पीएच। पीएच जो उहो नुक़्तो हूंदो आहे जिते को बि एंजाइम पंहिंजी सरगर्मी वधि खां वधि कंदो आहे। हाणे एसिडिक पीएच उन्हनि एंजाइम्स लाइ चई सघिजे थी त बहितर आहे जेकी एसिडिक मीडियम में कमु कंदा हुजनि। बेसिक पीएच उन्हनि लाइ बहितर आहे जेकी बेसिक पीएच में कमु कंदा हुजनि। पर ऑप्टिमम पीएच एसिडिक बि थी सघे थी, बेसिक बि थी सघे थी, न्यूट्रल बि थी सघे थी। यानी को बि एंजाइम जंहिं पीएच ते वधि में वधि कमु ॾेखारींदो, पोइ उहा एसिडिक हुजेसि, बेसिक हुजेसि या न्यूट्रल हुजेसि, उन पीएच खे चइबो ऑप्टिमम पीएच। सवाल नंबर 5 आहे, एक्टिव साइट कंटिन्यूअसली चेंजेस इट्स शेप until the substrate do not bind to it is a statement of, एक्टिव साइट सबस्ट्रेट जे ॻंढिजंदड़ ताईं मुसलसिल पंहिंजी शिकिल तब्दील कंदी आहे। इहो बयानु कहिड़े मॉडल जो आहे? ए इंड्यूस फिट मॉडल, बी लॉक एंड की मॉडल, सी फ्लूइड मोज़ेक मॉडल, डी बोथ ए एंड बी। हाणे फ्लूइड मोज़ेक मॉडल त असांखे ख़बर आहे त इहो फास्फोलिपिड सेल मेम्ब्रेन जी नेचर बयानु करण जे लाइ पेश कयो वियो, तंहिंजे करे इहो ऑप्शन कोन्हे को। ए ऐं बी ॿई जेको ऑप्शन आहे डी, इहो बि नथो थी सघे। लॉक एंड की जो मॉडल असांखे इहो थो सम्झाए त कंहिं बि एंजाइम जी एक्टिव साइट हिकु ताले वांगुरु कमु कंदी आहे, जंहिंमें सबस्ट्रेट चाबी वांगुरु लॻंदो आहे, तॾहिं उहे पाण में फिट थींदा आहिनि। ॿियो हुयो असां वटि इंड्यूस फिट मॉडल, यानी सबस्ट्रेट अची करे एंजाइम खे इंड्यूस कंदो आहे, तॾहिं उन जी एक्टिव साइट जेका आहे उहा पंहिंजी शिकिल उन सबस्ट्रेट जहिड़ी करे उन सां अटैच थींदी आहे। सो सही ऑप्शन असांजो ए आहे त एक्टिव साइट एसी ताईं शिकिल तब्दील कंदी पई जेसि ताईं सबस्ट्रेट उन सां बाइंड नथो थिए। सवाल नंबर 6, सिलेक्ट दी मिसमैच्ड, ग़लति जोड़ो चूंडियो। ए प्रोटीएज़िस कार्बोहाइड्रेट, प्रोटीएज़िस एंजाइम कार्बोहाइड्रेट ते कमु कंदो आहे, लिपेज़िस लिपिड्स ते कमु कंदो आहे, ट्रिप्सिन प्रोटीन ते कमु कंदो आहे, या डी ऑल आर करेक्टली मैच्ड, सभु सही मैच थियल आहिनि। हाणे जेकॾहिं सभु सही मैच थियल आहिनि त इहो पिणु बयानु जेको आहे ग़लति आहे, छो त ए वारो ऑप्शन मिसमैचिंग आहे। प्रोटीएज़िस कार्बोहाइड्रेट ते कमु कोन कंदा आहिनि, प्रोटीएज़िस कमु कंदा आहिनि प्रोटीन्स ते, तंहिंजे करे असां ए ऑप्शन खे टिक था कयूं त इहो मिसमैचिंग आहे। सवाल नंबर 7, chemical reaction requires particular conditions to carry down at proper rate especially, कीमियाई अमल मख़सूस हालतुनि ते हिकु रफ़्तार में थींदो आहे जेकी ख़ासि करे कहिड़ियूं आहिनि? ए टेम्परेचर एंड नेचर, गर्मी पद ऐं कीमियाई अमल जी नेचर, बी नेचर एंड प्रेशर, कीमियाई अमल जी नेचर ऐं प्रेशर, सी नेचर एंड स्ट्रक्चर, डी टेम्परेचर एंड प्रेशर। सो सही ऑप्शन आहे असांजो डी त कीमियाई अमल ख़ासि हालतुनि ते दारोमदार रखंदा आहिनि जेकी गर्मी पद ऐं प्रेशर जहिड़ियूं हालतूं हूंदियूं आहिनि। सवाल नंबर 8, all are factors affecting enzyme activity except, एंजाइम जे कमकार ते असरअंदाज थींदड़ सभु अंसर आहिनि सवाइ पीएच जे, सबस्ट्रेट कंसंट्रेशन जे, ऑर्गेनिक सॉल्वेंट जे या टेम्परेचर जे। तव्हांखे यादि हूंदो त गर्मी पद जो पिणु एंजाइम जी एक्टिविटी ते असरु पवंदो आहे, सबस्ट्रेट कंसंट्रेशन जो बि पवंदो आहे ऐं पीएच जो पवंदो आहे। तंहिंजे करे सिर्फ़ु ऑर्गेनिक सॉल्वेंट अहिड़ो फैक्टर आहे जंहिंजो एंजाइम जी एक्टिविटीअ ते फ़र्क़ु नाहे पवंदो। सवाल नंबर 9, रेट ऑफ रिएक्शन विल इंक्रीज व्हेन टेम्परेचर, रद्द अमल जी रफ़्तार तेज़ थींदी वधंदी जॾहिं गर्मी पद ए इंक्रीज थिए, बी जॾहिं गर्मी पद डिक्रीज थिए, सी
जॾहिं गर्मी पद 10 डिग्री सेंटीग्रेड खां घटि हुजे। डी जॾहिं गर्मी पद वधे या घटिजे। हाणे टेम्परेचर घटि थियण सां कीमियाई अमलनि जी रफ़्तार घटि थींदी आहे। 10 डिग्री सेंटीग्रेड खां हेठि हूंदो तॾहिं बि रेट ऑफ रिएक्शन डिक्रीज़ थींदो। तंहिंजे करे ए ऑप्शन सही आहे त टेम्परेचर वधंदो त रिएक्शन जी रफ़्तार पिणु वधंदी। सवाल नंबर 10, चूज़ द करेक्ट स्टेटमेंट रिगार्डिंग लॉक एंड की मॉडल। लॉक ऐं की मॉडल बाबति सही बयान चूंडियो। ए एंजाइम एंड सबस्ट्रेट possess specific complementary geometric shapes। एंजाइम ऐं सबस्ट्रेट ॿिन्ही जे विच में हिकिड़ो ख़ासि जियोमेट्रिक शेप मिलंदड़ जुलंदड़ ज़रूरु हूंदो आहे। बी एक्टिव साइट ऑफ एंजाइम इज़ फ्लेक्सिबल। एंजाइम जी एक्टिव साइट फ्लेक्सिबल हूंदी आहे। सी एक्टिव साइट कंटिन्यूअसली चेंजिस। एक्टिव साइट मुसलसिल तब्दील थींदी रहंदी आहे। डी ऑल अबव स्टेटमेंट आर करेक्ट। सभु बयान सही आहिनि। नंबर पहिरियों जेको बयान आहे उहो बि ठीकु आहे ऐं असांखे सवाल में बि इहो ई चयल आहे त करेक्ट जेको आंसर आहे उहो चूंडियो। सो लॉक एंड की मॉडल जे लाइ हीअ ॻाल्हि ठीकु आहे त एंजाइम ऐं सबस्ट्रेट जियोमेट्रिक शेप में हिक ॿिए सां मिलंदड़ जुलंदड़ हुजनि। बाक़ी एक्टिव साइट ऑफ एंजाइम इज़ फ्लेक्सिबल, इहो इंड्यूस्ड फिट मॉडल जो बयान आहे। एक्टिव साइट कंटिन्यूअसली चेंजिस, एक्टिव साइट मुसलसिल तब्दील थींदी आहे, इहो पिणु इंड्यूस्ड फिट मॉडल जो बयान आहे। सिर्फ़ु ए लॉक एंड की मॉडल जे लाइ सही बयान आहे। सवाल नंबर 10 सां गॾु असांजो जेको लेक्चर रिव्यू क्वेश्चन्स ते पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसीं ताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।